टंडो अल्लाहयार खां अटकल 15 मेलन जे मुफ़ासिले ते ॾखण ओभर में ऐं मिसण वॾी खां अटकल 2 मेलन जे मुफ़ासिले ते वलहार जी सरज़मीन ते हिक तारीख़ी माग मौजूद आहे, जंहिंखे भट्टी कोट या भूरी जो भेड़ो जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन माग मुतालिक हज़रत मौलाना साईं अब्दुल करीम लिगारी रहमतुल्लाह अलैह जी तहक़ीक़ मुताबिक़ ही ॻोठ उमरकोट जे राणे वेरसी ॿधायो। सिंध में बेगलार ख़ानदान जो बुनियाद रखंदड़ सैयद कासिम बेगलार जी राणे वेरसी सां माइटी हुई। सैयद कासिम बेगलार हुमायूं बादशाह सां जंग में मारिजी वियो ऐं संदुसि फर्ज़ंद ख़ान ज़मा पंहिंजी शुरूआती ज़िंदगी हिते भट्टी कोट में पंहिंजनि नानाणनि में गुज़ारी। साईं अब्दुल करीम लिगारी रहमतुल्लाह अलैह मुताबिक़ ही माग भट्टी कोट आहे। हिन माग खे हिक इश्किया दास्तान फुलवंत ऐं भूरी जे किस्से सां मंसूब करे भूरी जो भेड़ो चवण ग़लत आहे। जॾहिं त सिंध जे हिक ॿिए तारीख़दान ऐं अदीब क़िबला साईं फ़तह मोहम्मद थेबो साहब हिन माग खे फुलवंत ऐं भूरी सां मंसूब कनि था। पाण लिखनि था त ही क़दीम आसार भूरी जो कोट आहे ऐं हिन कोट खे ऊंचल कोट पिणु सॾियो वेंदो हो। जॾहिं असां हिते विज़िट कयो त हिते पुराणे किले जा आसार मिलिया, जंहिंजी हम चौरस माप लॻभॻि 450 फुट आहे। असांखे हिते केतिरा ई थाऊं ठिकर वॾियूं सिरूं मिलियूं। हिते असांखे पके खूह जा निशान पिणु नज़र आया। साईं अब्दुल करीम लिगारी मुताबिक़ माण्हुनि खे हिते सोन ऐं चांदी जा टुकड़ा मिलिया हुआ। हिते पुराणा सिक्का पिणु मिलिया। हिते माण्हुनि खे हुमायूं बादशाह जो चांदी जो सिक्को पिणु मिलियो हो। ही माग लॻभॻि
6 एकड़नि ते मुश्तमिल आहे। हिन माग जी घणी एरादी ते हाणे बनियूं पोखिजी चुकियूं आहिनि। ही माग बि ॿियनि तारीख़ी मागनि जियां घणी बेदयानी ऐं गैर संजीदगी सबबि तबाह थी चुको आहे। सिर्फ़ हिन जो मरकज़ी हिस्सो बाक़ी बची सघियो आहे। काफ़ी एराज़ी आहे, तक़रीबन 6-7 एकड़ में तो हूंदो, अञा मथे हूंदो। ही भिटियुनि जा आसार आहिनि। हाँ, उहो ई पुराणियूं या बाद वारी? इलाही ही तव्हां ॾिसो पिया, ही सभु इन में अची वियो, न त ही पहिरीं इन में भिड़े में शामिल हुयूं। हिन आबादी में जेकॾहिं हली ॾिसबो न तव्हांखे उते ई सिरूं मिलंदियूं, यानी ही पोइ आबाद बि कई वई। इलाही शयूं, इलाही कुझु माण्हुनि आबाद कई। ख़ासि जेको मर्कज़ आहे इहो वञी रहियो आहे, बाक़ी माण्हुनि